भाऊ तव्हांखे नांग चक पातो एॾो घोर थी वियो आहे, असांजे कुता रोज़ था चक पाए, हिकु माण्हू ई नथी ख़बर पए। थियो छा मतिलबु ईअं अचानक हली आयो आहे रूम में? अरे यार मां दाणू पी सुम्ही पियुमि, मूंखे आइडिया बि न हुई छा थो थिए छा नथो थिए। मां चयो बिग बॉस पूरो कयो, थोरो आराम था कयूं घर में पाण। मस्तु मां चडी वडी पाए लेटियो पियुमि रूम में, पासे में दाणू जी बोतल ऊंदहि लॻी पई सॼी। अचानक सां हथ ते किटकिटाणी थियण चालू थी। ही छा आहे मतिलबु कुझु त आहे। ॾाढो बल्ब चालू कयो त साम्हूं नांग बीठो, मां थोरो ॾकी वियुमि, चयोमांसि भाई छा खपई? चई दाल पकवान खपे। मां चयो यार हिन महिल दाल पकवान किथां वठी अचां? चाचे खां पुछियो, मामे खां पुछियो, नाने खां पुछियो, काके खां पुछियो, सभिनी चयो हिन मां न मिलंदो। ॻोल्हींदे ॻोल्हींदे सिजाने जी बोतल हथ में लॻी वॾी। चयोमांसि यार ॿुध हिकु कमु कर, हल चाइनीज़ था खाऊं, मूंखे ठाहिण बि न आहिनि, ऐं नूडल जा 2 पैकेट बि पिया आहिनि, एक्स्ट्रा मैगी मसाला बि पिया, बि विझंदासीं। हुन ते पागल थी वियोसि, चढ़ियो थी वियो, ईअं बाहि लॻी वियसि। मां ॾकी वियुमि, मां चयो छा कयां? मां शांति करण लाइ झूनी गोल्ड फिंगर पई सुबुह वारी, उहो खणी वियोमांसि पासे में, हितां खयोमांसि हथ में। मां चयो हलिया गोल्ड फिंगर थो खारायां तोखे। मां चयो हाली त बुख शांति कयां, जेसिताईं अञा मां ॻाल्हायां ई पियो, हिन शैतान ठाक ढसे विधई।